धाड़ेल मूसो लोलाई समेत उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ क़बीलनि जे 56 ॼणनि ॾोही दुनिया खे अलविदा करे क़ौमी धारा में शामिल थियण लाइ पाण खे शहबाज़ रेंजर्स हवाले करे छॾियो। शहबाज़ रेंजर्स अॻियां हथियार फिटा कंदड़ घोटकी, कशमोर, कंदकोट, शिकारपुर ऐं ॿियनि ज़िलनि जे मुख़्तलिफ़ क़बीलनि लोलाई, ओगाई, निंदवाणी, चोलियाणी ऐं ॿियनि बिरादरियुनि सां वास्तो रखंदड़ ॾोही दुनिया छॾींदड़नि लाइ रेंजर्स हेडक्वार्टर सखर में तक़रीब कोठाई वई। तक़रीब में शहबाज़ रेंजर्स जे सेक्टर कमांडर कर्नल इम्तियाज़ हुसैन, कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच, DC रहीम बख्श मेतलो ऐं ॿियनि शिरकत कई। ॾोही दुनिया खे अलविदा कंदड़नि जो चवण हो त खेनि नई ज़िंदगी मिली आहे। असां नवां पैदा थिया आहियूं, नई ज़िंदगी अॼु असांजी शुरू थी आहे। जेके बि दोस्त भॻल आहिनि उनखे अर्ज़ात अॼु पेश पिया आहिनि। तमामु ज़िंदगी ख़राबु हुई, हर मजबूरियूं हुयूं, क़बाइली झड़नि जे करे माण्हू वीचारा बेगुनाह लिखिजी विया, केसनि में अची विया। हाणे असां ॾाढो ख़ुशि थियासीं ऐं जेको आहे त असां रेंजर्स जे तरफ़ां उनखे अस्सलाम वालेकुम चऊं था। उनजी वॾी महिरबानी आहे, इतमाद में अची वियासीं, हो बि असांजे इतमाद में आया आहिनि। बाक़ी जेके असांजा संगत बिरादरी हूंदा उनखे बि गुज़ारिश कंदासीं त वरी पेश थियनि। ॾाढी सुकून जी ज़िंदगी हाणे गुज़रंदी, तमामु तकलीफ़ हुई, मजबूर हुई, बच्चा न पिया पढ़नि, पाण में मजबूर हुयासीं। हर माण्हू लिखंदो हुओ त पुलिस को, हाणे लाला थियासीं। अल्हम्दुलिल्लाह सुकून जी ज़िंदगी गुज़ारदे शुक्रिया अदा कयो जेको आहे हुकूमत रेंजर साहबनि जो। ॾुख आया, तकलीफ़ आयूं, पहुचोसीं का सुख जी ज़िंदगी गुज़ारियूं। कर्नल इम्तियाज़ हुसैन जो चवण हो त ॾोही दुनिया छॾे क़ौमी धारा में शामिल थींदड़नि खे वेलकम कनि था। हू ॾोहारियुनि खे सलाह ॾिए थो त उहे बि पाण खे क़ौमी धारा में शामिल कनि, संदन कानूनी मदद कई वेंदी। हथियार फिटा कंदड़ अगवा, क़तल, फुरुन, धाड़नि ऐं ॿियनि संगीन केसनि में घुर्बल हुआ, जिन खे रेंजर्स तरफ़ां क़ौमी झंडे सां गॾु अजरक ऐं टोपी सूखड़ीअ में ॾिनी वई। हथियार फिटा करे ॾोही दुनिया खे अलविदा कंदड़नि जो चवण आहे त हू क़ौमी धारा में शामिल थी सुख जो साहु खयो आहे। कैमरामैन जावेद गुनियो सां गॾु मोड़ो महर, सिंध टीवी न्यूज़, सखर।